अॼु जेको माग असांजी मंज़िल हो उहो ज़िले टंडो अल्लाहयार जे मशहूर मारूफ़ ॻोठ कामारो शरीफ़ खां 1 किलोमीटर अॻिते हिकु सुनसान ऐं वीरान पड ते हिकु अकेले गोशानशी बुज़ुर्ग जी आख़िरी आरामगाह आहे, जंहिंखे मक़ामी तरह मिस्र फ़क़ीर या मिस्र वली जे नाले सां ॼातो सुञातो वञे थो। ज़िले टंडो अल्लाहयार जो मशहूर मारूफ़ ॻोठ मिस्र बि हिन बुज़ुर्ग जे नाले पुठियां मिस्र सॾिजे थो। हिन दरवेश मुतालिक़ मिस्र वली जे मशहूर मारूफ़ शख़्सियत साईं अब्दुल करीम लिग़ारी मुताबिक़ हिन दरवेश जे असुल नाले मुतालिक़ का बि ॼाण मौजूद नाहे। पाण लिखनि था त इराक़ जे कंहिं इलाइक़े में मिस्र नाले क़ौम आबाद आहे, जिन मां के माण्हू मोहम्मद बिन क़ासिम जे हमले वक़्तु साणस गॾिजी हिते आया। ही दरवेश बि शायदि उन्हनि मां को आहे। हिकु रिवायत इहा पिणु बयान कई वञे थी त मसण नाले सिंध जी क़दीम समाट ज़ात आहे। ही दरवेश उन्हनि मां थी सघे थो। बहरहाल मौजूदा वक़्त में दरवेश मिस्र फ़क़ीर जी तुरबत ॻोठ कामारो शरीफ़ वेझो हिकु सुनसान पड ते सादे नमूने मौजूद आहे। हिते हिकु ॿी मिस्मार थियल तुरबत पिणु आहे, जंहिंजे बारे में रिवायत आहे त इहा मिस्र वली जे रहवासी नाले बहादुर लिग़ारी जी आहे, जेको हिते मिस्र फ़क़ीर जे मज़ार ते मुजाविर हो ऐं हिते ई पंहिंजा आख़िरी पसाह पूरा कयाईं, जंहिंखां पोइ संदुनि माइटनि खेसि हिते ई दरवेश जी पेरांदी खां दफ़नायो। मिस्र फ़क़ीर टंडो अल्लाहयार जे उन्हनि बुज़ुर्गनि मंझां आहे जिन मुतालिक़ का बि तफ़सीली मालूमात मौजूद नाहे, ऐं हिते हिन इलाइक़े में ॿिया बि केतिरा ई अहिड़ा बुज़ुर्ग आरामी आहिनि जिन मुतालिक़ बि मालूमात जी घणी खोट आहे, जिन जो अहवाल इंशा अल्लाह आईंदा वीडियो में पेश कयो वेंदो।